आज मां आगरा शहर जे तीजड़ी जे अहिड़े प्रोग्राम में आई आहियां जो भारत देश में सभिनी सिंधी लाइ हिक मिसाल जी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु शाम जा 7 थी चुका आहिनि पर रौनक बिल्कुल घटि कान थी थिए। तव्हांजी जानकारी लाइ ॿुधाए प्रोग्राम इहे जो 3 बजे चालू थियो आहे। 3 बजे भी एतिरी रौनक थी जो शाम जो 7 बजे रौनक आहे। अंदर मेहंदी जो कार्यक्रम पियो हले, डांस पिया हलनि, सभिनी भगवान श्री झूलेलाल जी प्रार्थना वग़ैरह छोकिरी जा भगवान श्री झूलेलाल जा चालीहा पिया हलनि। इहो तीजड़ी जी पार्टी भी हले। हलो मां तव्हांखे अता सॼो प्रोग्राम भी घुमाया पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाई, सॼो प्रोग्राम ई शुरू थियो। अॼु जे नए दौर में असांजा सिंधी प्रोग्राम वक्त जी चादर में लिकजना पिया वञनि। उनजो बुनियादी सबब अॼु जी नई पीढ़ी खे तीज त्योहारनि जी ॼाण न हुजण। असांजे हिंदू सिंधी भाषी समाज जो तीजड़ी त्योहार भी नई पीढ़ी विसारनी वञे। अॼु जे दौर में असांजी सिंधी मायूं करवा चौथ खे मनाईंदी आहिनि पर असां सिंधु संस्कृति खां जुड़ियल हिंदू तीजड़ी माता खे ई सुहागला पूॼंदा आहियूं। हिला सिंधु सेवा संगम पारां लगातार 2 साल असांजी नई पीढ़ी खे सिंधु संस्कृति जे हिन त्योहार सां गॾु ॾियण लाइ इन वॾे से प्रोग्राम खे आगरा शहर जे कमला नगर जे सिंधु भवन में रखियो वियो, जिते पूरे शहर मां सिंधी माताउनि भेनरुनि खे सर सम्मान आमंत्रित कयो वियो। सभिनि खां वॾी ॻाल्हि, हिन प्रोग्राम खे निःशुल्क रखियो वियो जंहिंसां हिन सांस्कृतिक प्रोग्राम में आर्थिक कमजोर परिवार भी जुड़ी सघनि, छोकी त्योहार ऐं धार्मिक भावना हर इंसान लाइ हिकु बराबर हूंदी आहे। पर प्रोग्राम जी वस ॾिसी लॻियो पए ही प्रोग्राम निःशुल्क तौर ते रखियो वियो सामाजिक प्रोग्राम न बल्कि कंहिंजो निजी पारिवारिक प्रोग्राम आहे। ही सिंधी समाज जो जेको मेलो लगाए वियो आहे ही सभिनी खे इंकरेज करण लाइ लगाए वियो आहे ऐं ही जेके मेहंदी हणनि पिया हिते सभु उन को भी मतिलबु हिते को भी मतिलबु हुनजो पैसो न वठियो वियो आहे ऐं हिते खाइण पीअण जो प्रोग्राम बिल्कुलु लग्ज़री कयो वियो आहे। जय राम जी की जय साईं लीला, जय झूलेलाल। सिंधु सेवा संगम की तरफ से यहाँ पर बहुत ही सुंदर प्रोग्राम आयोजित किया गया है जो तीजड़ी के उपलक्ष्य में है, जिसमें सारी सुहागिनें अपने पति के लिए व्रत करती हैं और ये मनोकामना करती हैं कि उनका सुहाग सलामत रहे। ऐसी तीजड़ी माता से वो प्रार्थना करती हैं। हिते लॻियल स्टॉलनि ते भीड़ असांखे ॿुधायो पई कि ही प्रोग्राम केतिरे वॾे स्तर ते सफल थियो आहे, जिते प्रोग्राम ॾींहं जो 3:30 लॻे खां चालू थियो ऐं ख़त्म राति 11 लॻे थियो, पर स्टॉल ऐं रोटी ते कंहिं वक़्त भी भीड़ घटि न थी। असांखे सिंधु सेवा संगम जे कम कंदड़ भाउरनि ॿुधायो कि शाम जे 6 लॻे तक मेहंदी लॻाइण वारा 700 कूपन बटिजी चुकिया आहिनि ऐं उन्हनि सां गॾु ॿार ऐं अहिड़ी कई मायूं हुयूं जिन्हनि मेहंदी न लॻाई आहे। सिंधु सेवा संगम पारां इलाही सुठो प्रोग्राम रखियो वियो आहे। मेहंदी जो प्रोग्राम खाइण पीअण सां गॾु गॾु असां सभु पिया मनायूं, मिली आनंद पिया वठूं। मां जीविका धनवानी, अॼु मां तीजड़ी जे प्रोग्राम में आई आहियां। हिते सभिनि खे मेहंदी लॻे पई। मां सोचियो ई न हो कि असांजो तीजड़ी जो प्रोग्राम अहिड़ो थींदो, हू भी निःशुल्क। हिला मां सिंधु सेवा संगम खे धन्यवाद थी ॾियां। शायदि ॾाढे वक़्त खां पोइ अहिड़ो सामाजिक सिंधी संस्कृति जो प्रोग्राम ॾिठो जिते सभिनि सॼे परिवार सां गॾिजी प्रोग्राम जो मज़ो वरितो। लॻियो पिए कि हिकु नंढी सिंध में अची विया हुजूं। हर तरफ़ा सिंधी ॿोली जा अखर कननि में पिए पिया। हिते खाधे पीते जो बंदोबस्त ऐं संभाल आगरा जे मशहूर डीआर कैटरर्स यानी पंहिंजे सिंधी भाउ वजन भैया जी पारां लॻाई वई हुई। असांखे जेकी उम्मीद हुई हिन सां डबल क्रॉस करे विया आहिनि माण्हू। असांखे उम्मीद हुई 500 माण्हुनि जी, 800 क्रॉस करे चुका आहिनि। अब तक 1200 माण्हू जे थी। निःशुल्क प्रोग्राम हुजण खां पोइ सिंधु सेवा संगम ऐं भजन भैया जी तारीफ़ करणी पवंदी। कहिड़ो भी खाधो आख़िरी तक खुटियो कोन। इन प्रोग्राम में सभिनि मज़ो वरितो। तव्हां ॾिसो पिया हिते सेल्फी पॉइंट लाइ झूलो भी रखियो वियो आहे। हिननि जो टारगेट हो 500 माण्हुनि खे मेहंदी लॻाइण, पर मूंखे हींअर पतो पियो मेहंदी अञा तक 750 माण्हुनि खे लॻी चुकी आहे। अन्य भी पर कलाक आहिनि। सिंधु सेवा संगम तीजड़ी प्रोग्राम जो आयोजन ही न कयो हो बल्कि भारत देश में सिंधी समाज में क्रांति आणे मिसाल भी कायम कई कि असां पंहिंजे सिंधी समाज खे कीअं सिंधी संस्कृति खां जोड़े था सघूं। ऐं हिन प्रोग्राम खे निःशुल्क रखी इहो भी सॾाए छॾियल कि सिंधी प्रोग्राम खे मनाइण जो हक़ सिर्फ़ पैसनि वारनि खे ई न बल्कि हर हिकु माण्हू जो आहे। मां अमृत माखीजा असांजे समाज सेवी संगठन सिंधु सेवा संगम हिन विशाल प्रोग्राम जो आयोजन कयो आहे। हिन प्रोग्राम जो मूल उद्देश्य असांजी सिंधी संस्कृति खे बचाइण ऐं असांजी माताऊं ऐं भेनरुनि जी सुरक्षा सां गॾु त्योहारनि खे मनाइण आहे। हिन प्रोग्राम में असांखे समाज जी हस्तियुनि, साहित्यकारनि, संतनि सां गॾु गॾु पूज्य सिंधी पंचायतनि जो भी आशीर्वाद सानिध्य मिलियो आहे। जय श्री झूलेलाल।